वेलकम बैक नाज़रीन। खैरपुर में ख़बर शेयर कंदासीं। खैरपुर में गैस रोड के मर्ज़ का पोइ उड़ीअ जी वबा तेज़ी सां पखिड़जण लगी आहे। एक हफ़्ते दौरान ब मासूम बाड़ा फौत थी विया। एक हफ़्ते अंदर भुरगड़ी पाड़े के रवासी पोरियत नादिर अली मंगले जो 3 वरियं जो पुट अबू बकर ऐं 1.5 वरियं जी न्याणी मायरा फौत थी वई। फौती वारनि जा 2 सौट 2 वरियं जो हसान ऐं 3 वरियं जो वाड़ो फौत थी वियो आहे। ख़बर सां शेयर कई पिया। खैरपुर में गैस रोड के मर्ज़ का पोइ उड़ीअ जी वबा तेज़ी सां पखिड़जण लगी आहे। एक हफ़्ते दौरान 2 मासूम बाड़ा फौत थी विया आहिनि। फौती वारनि जा 2 सौट 2 वरियं जो हसान ऐं 3 वरियं जी कलसूम धी जावेद मंगले जो उड़ीअ सबब ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में मुब्तला आहे। नादिर अली मंगले जो चयो त वारनि खे उड़ीअ सबब सिटी अस्पताल दाख़िल करायो पर बेहतर इलाज न थियण सबब दमदणी हवाले कयो। खैरपुर में ख़बर शेयर कई पिया। खैरपुर में गैस रोड के मर्ज़ का पोइ उड़ीअ जी वबा तेज़ी सां पखिड़जण लगी आहे। एक हफ़्ते दौरान 2 मासूम बाड़ा फौत थी विया आहिनि। खैरपुर में तफ़सील मालूम कंदासीं। अली अकबर गोपाल खां। जी अली अकबर आगाह कजो। जी खैरपुर में गैस रोड के मर्ज़ का पोइ उड़ीअ वबा तेज़ी सां पखिड़जण लगी आहे। जॾहिं त एक हफ़्ते दौरान जेके मासूम भाउ भेण उड़ीअ मर्ज़ सबब पंहिंजूं जानियूं विञाए चुका आहिनि। खैरपुर में एक हफ़्ते अंदर भुरगड़ी पाले रवासी पोरियत नादिर अली मंगले जे 3 साला पुट अबू बकर ऐं 1.5 सालनि जी जेका न्याणी आहे मायरा उहा फौत थी वई आहे। जॾहिं त फौती ॿारनि जा 2 सौट जेके आहिनि 2 साला एहसान ऐं 3 साला कलसूम थी जावेद मंगले जो उल्ली सबब ज़िंदगी जी ऐं मौत जी कशमकश वारी सूरत हाल में आहिनि। उन हवाले सां फौती ॿारनि जे वालिद नादिर मंगले जो ॿुधायो त इन पंहिंजे ॿारनि खे उल्ली सबब सिटी अस्पताल दाख़िल करायो पर बेहतर इलाज न थियण सबब उहे फौत थी विया आहिनि। इंकशाफ थियो त भुरगड़ी पाड़े ऐं उन जे आसपास वारनि इलाइक़नि मां जेके 50 खां वधीक जेके ॿारड़ा आहिनि उहे उल्ली में वरतल आहिनि। सिहत खाते जी टीम फ़क़ति हिकु भेरो ॿारनि खे टीका हणी वई ऐं वरी वापसि न आया। तंहिं करे उल्ली जो मर्ज़ अञा वधीक पखिड़जण जो ख़दशो आहे। होॾां ज़रियनि जो चवणु आहे त सिटी अस्पताल खैरपुर में 8 खां 10 ॿारड़ा जेके आहिनि उहे दाख़िल आहिनि। जी मेहरबानी अली अकबर तफ़सील जे लाइ। खैरपुर में ख़बर शेयर कई पिया। खैरपुर में गैस रोड के मर्ज़ का पोइ उड़ीअ जी वबा तेज़ी सां पखिड़जण लगी आहे। एक हफ़्ते दौरान 2 मासूम बाड़ा फौत थी विया आहिनि। एक हफ़्ते अंदर भुरगड़ी पाड़े के रवासी पोरियत नादिर अली मंगले जो 3 वरियं जो पुट अबू बकर ऐं 1.5 वरियं जी न्याणी मायरा फौत थी वई। खैरपुर में गैस रोड के मर्ज़ का पोइ उड़ीअ जी वबा तेज़ी सां पखिड़जण लगी आहे। एक हफ़्ते दौरान 2 मासूम बाड़ा फौत थी विया आहिनि। एक हफ़्ते अंदर भुरगड़ी पाड़े के रवासी पोरियत नादिर अली मंगले जो 3 वरियं जो पुट अबू बकर ऐं 1.5 वरियं जी न्याणी मायरा फौत थी वई। फौती वारनि जा 2 सौट 2 वरियं जो हसान ऐं 3 वरियं जी कलसूम धी जावेद मंगले जो उड़ीअ सबब ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में आहे। नादिर अली मंगले जो चयो त वारनि खे उड़ीअ सबब सिटी अस्पताल दाख़िल करायो पर बेहतर इलाज न थियण सबब दमदणी हवाले कयो। खैरपुर में ख़बर शेयर कई पिया। खैरपुर में गैस रोड के मर्ज़ का पोइ उड़ीअ जी वबा तेज़ी सां पखिड़जण लगी आहे। खैरपुर में गैस रोड के मर्ज़ का पोइ उड़ीअ जी वबा तेज़ी सां पखिड़जण लगी। एक हफ़्ते दौरान 2 मासूम बाड़ा फौत थी विया। एक हफ़्ते अंदर भुरगड़ी पाड़े के रवासी पोरियत नादिर अली मंगले जो 3 वरियं जो पुट अबू बकर ऐं 1.5 वरियं जी न्याणी मायरा फौत थी वई।